दोबारा मचाइण लाइ वक़्तु खपे। ही तहरीक हिकिड़े ॾींहं जी न हुई, ही तहरीक 4 महीना 6 महीना अॻे तयारी कई वई त इन तहरीक खे फॉलोअप करे असां पंहिंजा मामला पंहिंजा मुतालबा वापसि वठंदासीं। पर शायदि लीडरशिप जी खोट हुई या इन में के मामला हुआ या एतिरो को प्रेशर हो जो असां जा दोस्त वापसि अची विया ऐं डिॼणु न खपिया। बाक़ी सर्विस स्ट्रक्चर जे लाइ हज साहब तव्हांखे ॿुधाईंदो, मुंहिंजी नॉलेज में जेतिरी ॿुधूं पिया या कयूं पिया त ही सेप्टेम्बर जे आख़िर ताईं ऐं नवंबर में शायदि को नवंबर जे आख़िर में हज साहब को अहिड़ो मेलो मचाईंदो, सर्विस स्ट्रक्चर जा ऑर्डर वठंदो, नोटिफिकेशन थींदा। शायदि इहे शयूं साम्हूं आहिनि त कारे ककर हेठि मूं जहिड़ीनि ते छॾिया, कारा कुंड हथनि में अड़ल वचेरा हेठि तिनी सां थी ॾेठि मोटनि जी नी मेणो। तव्हां उस्तादनि खे बि गुज़ारिश कंदुसि त अक्सर करे सोशल मीडिया ते ऐं आम उस्तादनि खां ॿुधंदो आहियां त असां नौजवान उस्ताद अलॻि आहियूं। मुंहिंजा भाउ नौजवान, तव्हां सिंध जो मुस्तक़बिल आहियो, तव्हां सिंध जी उमेदु आहियो, तव्हां सिंध जी किरन आहियो। असांखे तव्हां में लख उमेदूं आहिनि, पर तव्हांजो वालिद बि उस्ताद हूंदो, तव्हांजो चाचो बि उस्ताद हूंदो, तव्हांजो मामो बि उस्ताद हूंदो। छो असां हिकु जुड़ियल आहियूं, असां अलॻि देगिड़ी जो सोचूं ई न, असां सभु हिकु आहियूं। नवां पुराणा ब्यूरोक्रेसी जो इहो हिकिड़ो चाल आहे जेका असांखे इन में उलझाए ऐं असांखे इन्हनि पंहिंजे मक़सद तां हटाइणु चाहे थी। त ख़ुदा जे वास्ते असां सभु हिकु आहियूं। असांजी